अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे पंहिंजी कुंवर खे घर वठी ईंदो। जाबिर खान हाणे पंहिंजे सौट सिकू खे मारे छॾींदो। रोंडो आख़िरकार सिकू जे भाउ खे मारण जो सॼो इल्ज़ाम जाबिर खान मथां हणंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदो थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बेल न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करे हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान पंहिंजी कुंवर खे घर वेठी ईंदो। बहरहाल उन में हसीना बेगम जा घणा कोशिश हूंदा त कीअं बि करे मां इन शादी खे रोके छॾियां ऐं चाकर खान जे दिल में अहिड़ा त ज़हर भरे छॾियां जी हू शादी न करे सघे। बहरहाल चाकर खान जेको आहे हसीना बेगम जी हिकु बि ॻाल्हि न मञंदो ऐं हू शादी करे वेही रहंदो। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उहो हाणे पंहिंजे सौट सिकू लाइ को न को खॾ ज़रूर खोटींदो ऐं उनखे उन खॾ में ई उछलाईंदो ऐं उनखे फसाए छॾींदो। ऐं पोइ सिकू आख़िरकार मजबूर थी करे पोइ जाबिर खान जो दुश्मन थी पवंदो। पोइ जाबिर खान जे ख़िलाफ़ हथ खणंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रोंडो जेको आहे उहो जाबिर खान सां हाणे को न को चालो ज़रूर खेॾंदो ऐं सिकू जी भाउ खे मारे उनजो सॼो इल्ज़ाम जाबिर खान जे मथां उछलाए छॾींदो। मतिलबु जाबिर खान खे फासाईंदो जेका जाबिर खान उनखे मेणा ऐं ताना ॾींदो हो ऐं उन मेणनि ताननि जो रोंडो जेको आहे उन खां हर हाल में पलांदो कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हसीना बेगम जेको आहे पूरी कोशिश कंदो त मां जीअं चाकर खान खे ज़हर ॾेई सघां ऐं उनखे मारे ऐं उनजे सॼी मिल्क जो वारिस मां थियां। बहरहाल उनजो इहो चाल बि नाकाम थी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे पंहिंजे सौट हैदर खे सम्झाइण जी कोशिश कंदो ऐं हैदर खे जेको आहे कॉल करे ॿुधाईंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं असां ॾे अच। अगरि जेकॾहिं तूं उन ॻोठ में रहे त पोइ जाबिर वारा तुंहिंजो हमेशह लाइ दुश्मन थी पवंदा ऐं पोइ तूं कॾहिं बि उन्हनि खां न बची सघंदे। उनजे करे तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं असांजो कावड़ छॾे करे तूं वापसि ॻोठ हली आ। तूं असां वटि अच छो ईअं करण सां नफ़रतूं वधी वेंदियूं ऐं असां पाण में दुश्मन थी पवंदासीं। हैदर चवंदो त सौट सावल हाणे मां कॾहिं बि तव्हां वटि न रहंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी आहे। मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।